साहिब की जय। सचो सतरंग। पांच साहब विस्पतवार जे प्यार भरे अवसर थे उन्हीं सचे साईं जी रामत पाइण जे लाए सनत दावन में आयूं। सो अड़ी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भावरनि भेनरुनि ऐं सॼी संगत के पूज्य ॾेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब की तरफों आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वाधायूं। असां जॾहिं बि उन्हीं सच साईं जी दावन में ईंदा आहियूं त उनजो मक़सदु हूंदो आहे पंहिंजो पाण खे उन्हीं जे हवाले कर, पंहिंजो पाण खे उन्हनि खे ॾियां। छाकाणि त आमतौर सां इंसान जेके ई आहियूं सदाई पंहिंजे वस न हूंदा आहिनि। सम्झंदा असां पाण खे ईअं ई आहियूं, असां सभु कुझु पंहिंजी मर्ज़ी सां कंदा आहियूं, पर हक़ीक़त में आमतौर असां पंहिंजी मर्ज़ी सां न कंदा आहियूं, पर पाण मर्ज़ी जे वस थी वेंदा आहियूं। लॻंदो ईअं आहे त मुंहिंजो मन चाहे थो मां ईअं कयां। मन असांजे वस आहे, पर हक़ीक़त में गहराई सां ॾिसंदासीं त मन असांजे वस कोन्हे, असां मन जे वस थी वेंदा आहियूं। मन मर्ज़ी ख़्याल वीचार ये सब तकरीबन एक ॿिए सां मिलंदा जुलंदा आहिनि, हिक ही चीज़ जा मुख़्तलिफ़ नाला आहे। ऐं असांजो मन ईअं हूंदो आहे जीअं का गाॾी हुजे, जेकॾहिं गाड़ी के असां हलायोसीं तो पोइ जीअं असां चाहींदासीं तीअं हलंदी। ऐं जेकॾहिं गाॾी असांखे खणी वई त पोइ पंहिंजी मंज़िल ते पहुचाईंदी। छाकाणि त गाॾी असां ट्रेन में चढ़ूं, जंहिं लाइन ते वञणी हूंदी उन ते ई वेंदी। मां हिकिड़ो पंहिंजो मिसाल आहे, जॾहिं भाऊ वारा मधुबनी में रहंदा हुआ, भाऊ ॾे वेंदा हुआ, हिकिड़े ॾींहुं पटना तो असां मधुबनी वञूं पिया। पोइ ट्रेन में चढ़ूं, जंहिं प्लेटफार्म ते चयूं असां पहुतासीं, गाॾी बि पहुती, असां बि चढ़ी पियासीं। ऐं जीअं गाॾी हली, अञा गाॾी हली सही, हली बि सही, तो जेको गाॾी सीट ते वेठो कुदरती उन सां जे ॻाल्हि थी त उन वरी ॿिए पासे जो त मां वञा थो। मां चयो असांखे त दरभंगा साईं ते वञिणो आहे, ओॾे वेंदासीं। चयो इहा गाॾी उहा अञा पोयों ईंदी, अञा पहुती न आहे, असां वारी गाॾी असां ॿिए पासे वेंदा पिया। हाणे गाॾी हली पई, असां हुन में वेंदासीं। अञा गाॾी जीअं शुरू थी, ओड़ी ॿ सामान खणी रुकंदा सभु हेठि लथासीं। त जे करे गाॾी खे त जाॾे वञिणो आहे उहो ओॾे ई वेंदी हली। जेकॾहिं ग़लती सां चढ़ियासीं या ॼाणी माणी चढ़ियासीं, साॻे नमूने असांजो मन हूंदो। पोइ जाॾे उहो हलियो ताॾे हली पियासीं, हिकु पासो भिटी करे ॿिए पासे वेंदासीं। ऐं मन
हक़ीक़त में वो घुमाईंदो रहंदो आहे। ऐं मन ई असांजो अहिड़ी चीज़ आहे जंहिंखे न त असां चङो चई सघूं था, न त असां मंदो चई सघूं था। छाकाणि त चयो वेंदो आहे जेकॾहिं इंसान जो को सभ खां बहितरीनु दोस्त आहे त पोइ उहो मन आहे, ऐं जेकॾहिं इंसान जो कोई सभ खां बदतरीन दुश्मन आहे त उहो बि मन आहे। जेकॾहिं असांजे ख़्याल, असांजे मन में ख़्याल उहे चङा बहितर हलिया त पोइ असां जहिड़ो सतकर्मी ऐं सतवादी को हूंदो ई न। छाकाणि त जहिड़ो ई ख़्यालु आयो, जहिड़े पासे उथियासीं उन पासे हलियासीं त पोइ असां जहिड़ो को संसार में चङो ई न हूंदो। सभु कम असां को चङा कराईंदो वेंदो, उन सां असांजी ॿोली बि चङी थी वेंदी, वाणी बि चङी थी पवंदी, अमल बि चङा थींदा, पंध बि चङा थींदा, ॻाल्हाइण बि चङो थींदो, हर कंहिंसां हलण बि चङो थींदो, सभु अंदाज़ ई चङा थींदा। इहे जहिड़े चङाइनि जा सभु रस्ता, सभु द्वार खुली वेंदा ऐं असां इंसान मुंहिंजो महान बणिजी वेंदासीं। ऐं जेकॾहिं उन जी कल उल्टे पासे फिरी त पोइ न को लफ़्ज़ चङो निकिरंदो, न कॾहिं पेर कंहिं चङे पासे वेंदा, न कंहिं चङी जॻह ते वेहण त पंहिंजी जॻह ते चङी जॻह जे बारे में ॿुधी बि न सघंदासीं कि चङो नालो खयों त हिकदमि गिला जा घांगा बणिजी वेंदासीं। तव्हां चङाई ॾिठी आहे उते आहे छा? यानी चङाई जे पासे वञण त परे रहियो, पर चङाई ॿुधण जी बि असां में शक्ति न रहंदी। ऐं पोइ जेको क़दम खईंदो वेंदो, जेको वीचारींदो वेंदो, उहे ॼण नर्क जा द्वार खोलींदो वेंदो। तंहिंजे करे लॻंदो ईअं आहे या असांजी मर्ज़ी आहे, असांजो मन आहे, पर हक़ीक़त में आम ज़िंदगी में असां मन जे वस थी वेंदा। ऐं इन करे घड़ी घड़ी असांजी हालत बदिलबी आहे। कंहिं घड़ी असां अहिड़ा थी वेंदा जो असां जहिड़ो को चङो इंसान न हूंदो आहे, ऐं घड़ी खनि में अहिड़ा थी वेंदा आहियूं जे ॿियनि खे त छॾो, पर पंहिंजो पाण खां बि निफ़रत अचणु लॻंदी आहे। मां छा थो करां, कहिड़े पासे थो वञा। तंहिंजे करे मन खे संभालणु, पोइ उनखे संभाले तॾहिं सघिबो जॾहिं पंहिंजो मन उन मालिक खे ॾेई छॾिबो। पंहिंजो पाण खे ॾियण जो मक़सदु आहे पंहिंजो मन ॾियणु। जॾहिं मन मालिक खे ॾेई छॾिबो आहे त पोइ आम तौर सां जॾहिं उन सचे साईं जी दामन में वेंदा आहियूं, जेको शीश झुकंदो आहे, शीश झुकण जो मक़सदु इहा आहे पंहिंजो पाण खे ॾियणु। छाकाणि त आम तौर इंसान सां जेके ई आहियूं उहो पंहिंजे अहंकार में भरियलु हूंदो आहे। असां में अहंकार, तकबर, वॾाई एतिरी हूंदी आहे जो इन करे चयो वेंदो आहे त इंसान जो कंधु उहो तलवार जे ज़ोर ते कपजी सघंदो आहे, पर झुकी न सघंदो। इंसान जो कंधु कॾहिं झुकंदो आहे ई न। पर इन्हनि संतनि, महात्माउनि, दरवेशनि जे द्वार ते असांजो कंधु झुकंदो आहे। जेको कंधु झुकंदो आहे उनजो मक़सदु इहो हूंदो आहे त उनजे गुणनि ऐं चङाइनि खे असां पंहिंजो पाण खे अर्पण कंदा आहियूं। ऐं अर्पण करण जो मक़सदु ईअं हूंदो आहे जीअं
असां जॾहिं साह खणंदा आहियूं त पोइ उहा ऑक्सीजन हूंदी आहे जेका सुठी गैस हूंदी आहे, जेको असांजो जीवन हूंदो आहे। ऐं जॾहिं असां साह ॿाहिरि कढंदा आहियूं त उहा कार्बन डाइऑक्साइड हूंदी आहे, जेको असांजो गंदो गैस हूंदो आहे। ऐं जेकॾहिं असां कार्बन डाइऑक्साइड खणूं ऐं ऑक्सीजन छॾूं त पोइ हूंदा सही न। तंहिंजे करे जीअं ऑक्सीजन खणी असां जीवन वठंदा खे वधाईंदा आहियूं, वठंदा आहियूं, ऐं कार्बन डाइऑक्साइड छॾे करे पाण खे बचाईंदा आहियूं। साॻिए नमूने असां जॾहिं संतनि महात्माउनि दरवेशनि जी दावनि में अची करे शीश झुकाईंदा आहियूं, उन जॻह जेको प्रणाम कंदा आहियूं, उन प्रणाम जो मक़सदु इहो हूंदो आहे त जॾहिं असां शीश झुकायोसीं या कार्बन डाइऑक्साइड वांगुरु पंहिंजा अंदरि जा विकार, वीचार, ग़लति भावनाऊं, ग़लति सोचूं, जेका बि नेगेटिविटी आहे, ॼण उहा कार्बन डाइऑक्साइड साह कढण वांगुरु असां साह ॿाहिरि कढी करे पंहिंजो शीश झुकायोसीं। ऐं जॾहिं शीश झुकायोसीं पोइ उनजी रहमत वरितीसीं त मक़सदु कार्बन डाइऑक्साइड वांगुरु पंहिंजी नेगेटिविटी खे विञाए करे पंहिंजो शीश झुकायोसीं। ऐं पोइ जॾहिं शीश खयोसीं त ऑक्सीजन वांगुरु जॾहिं साह खयोसीं, यानी उन मालिक जी पॉज़िटिविटी, चङाई, बहितरी, रहमत सां भरिजी करे साह खयोसीं, पोइ जेको ई कंध मथे खॼियो त पोइ उहो पवित्रताई वारो, बहितरी वारो, चङाई वारो हूंदो, जेको सॼे संसार में चङाई फैलाए छॾींदो, असां में का गंदगी रहंदी न। तंहिंजे करे उते ॾियण जो मक़सदु आहे पंहिंजी नेगेटिविटी ॾियणु, ऐं शीश खणण जो मक़सदु आहे उनजी रहमत, गुण, चङाई जी पॉज़िटिविटी खणी करे पंहिंजे जीवन खे अॻिते वधाए। ऐं जंहिं ॾींहुं असां गुण खयासीं, चङाई खईंसीं, उतो रहमत खयोसीं, त हक़ीक़त में वरी चङाई ऐं बहितरी में, सदगुण में एतिरी त शक्ति हूंदी आहे जीअं ऊंदहि ऐं रोशनी में फ़र्क़ु हूंदो आहे, एतिरो ॿिनि में फ़र्क़ु हूंदो आहे। जीअं अंधारो केतिरो बि गहरो हुजे, जिते माण्हू माण्हू खे त छा, पर अख खे बि न ॾिसी सघे, बिल्कुलु गहरो अंधारो छायल हुजे, पर सॼो अंधारो हिकिड़े दीप, हिकिड़े शोले जेको मार खाईंदो आहे। हिकिड़ो दीप जॻियो, सॼो अंधारो ख़तमु। तंहिंजे करे असांजे अंदरि में अवगुण केतिरा बि हुजनि, मंदायूं, ख़राबियूं केतिरियूं बि हुजनि, पर हिकिड़ो गुण सभिनी खे मार ॾेई वेंदो आहे, सभिनी खे पोइ ते छॾे छॾींदो आहे। हिकु थोरी जंहिंखे असां चऊं ग़लति चङाई, हलो चङाई बि न चऊं, सिर्फ़ु ग़लति चङाई। ग़लति चङाई बि सभिनी मंदाइनि खे मिटाए छॾींदी आहे। ग़लति चङाई उनखे चइबो आहे जीअं असां चऊं भई कूड़ी खिल, कूड़ी मुस्कान। कॾहिं कॾहिं इंसान जे अंदरि में कूड़ी मुस्कान चइबो आहे, कूड़ी खिल। कूड़ी खिल या कूड़ी मुस्कान हक़ीक़त में उनखे चइबो आहे जे कोई इंसान साम्हूं मिली वञे, अचानक अची वञे, असांखे उनजी शिकिल बि न वणे, असांखे ॾिसण कोई नफ़रत अचे, एतिरो न तंग अचे ॾिसण त पतो पइजी वञे हाणे आयो त फाथासीं खे काॾे करूं। ॾिसी करे अंदरि मुंहिंजो सार जले पियो, अंदरि में ॿरूं पिया, उनजी शिकिल, चहिरो, छा नालो ई न वणे, पर हाणे साम्हूं अची वियो त उनखे छा करूं। ॾिसी करे मजबूरी खां ॾंद टेड़ा पवंदा, हाणे साम्हूं अची विया त माण्हू काॾे करे, मजबूरी खां खिली करे मिलणो ई पवंदो आहे। अहिड़ो को मजबूरी में मुसीबत गले पइजी वञे
असां ॾिसंदासीं जॾहिं असां मजबूरी को मुस्कुरायूं, मजबूरी को कंहिंसां खिलूं, जंहिं ॾींहुं असां मजबूरी को बि मुस्कुरायूं न, असांखे केतिरी बि परेशानी हुजे, मजबूरी को मुस्कुरायूं, पोइ बि 70% असांजा टेंशन ख़तमु थी वेंदा आहिनि। मजबूरी जी खिल में बि एॾो फ़ाइदो हूंदो आहे। असांखे कॾहिं आज़माइणो हुजे न, असां ॾिसूं कॾहिं असां परेशान वेठा रहूं, ॾाढा तंग हुजूं, बिल्कुलु असांखे कुझु सम्झ में न अचे, एतिरो हुजूं मायूस, परेशान, तंग, ओॾी महिल असांखे ॿियो कुझु न पहुचे न, उन जे साम्हूं मजबूरी जी खिल हूंदी आहे, कंहिंखे ॾिसी करे न वणे पोइ बि ॾंद टेड़ा पवंदा आहिनि। उन वांगुरु मजबूरी को असां थोरो मुस्कुराए छॾूं न, तॾहिं बि ॾिसंदासीं जो 70% टेंशन रिड्यूस थी वेंदो आहे, असांजे अंदरि बि हिकिड़ी बहितरी उथंदी आहे। तंहिंजे करे बहितर छड़ी सोच, चङी छड़ो चङो वीचार, सिर्फ़ु हिकिड़ी मजबूरी वारी मुस्कान, उहा बि अगरि असांखे एतिरो सुकून, शांती, बहितरी, ख़ुशी ॾेई सघे थी, त पोइ उते चङाई असांखे केतिरो बहितर कंदी। तंहिंजे करे असांखे आम तौरु लॻंदो आहे त असां कीअं करूं, छा करूं, ज़िंदगी हराम थी वई आहे, टेंशन वठी वेंदा आहियूं। पर हक़ीक़त में जेका असांखे टेंशन आहे, जेको परेशानी आहे, उहा सॼी या त गुज़िरियल वक़्त जी आहे, या त अचण वारे वक़्त जी आहे, या त असांखो अॻु में कोई ॾुखियो हलियो, को परेशान हलियो, कंहिं तंग कयो, असांखे उनजो साड़, जलन, क्रोध, टेंशन उहो असांखे आहे, या त वरी आहे जेको ईंदो त मूंखे छा थींदो, कीअं थींदो। असां जंहिं वक़्त में हलंदा आहियूं, हक़ीक़त में उन सां असां न हली सघंदा आहियूं। पर जेकॾहिं असांखे थोरी सम्झ अची वञे, जेको थियो सो थियो, उहो वरी त अचिणो कोन्हे। कंहिं लफ़्ज़ ॻाल्हायो, कंहिं कुझु चयो, कंहिं कोई ग़लति हलियो, अगरि हलियो बि सही त पोइ बि भले हाणे हुनजे करे पंहिंजा सुख छो विञायूं, पंहिंजो चैन छो फिटायूं। जेकॾहिं असां पुराणी ॻाल्हियुनि खे, पुराणी सोचुनि खे, पुराणी क्रोध, कावड़, गुस्से खे खणी करे हलंदासीं त पोइ ईअं हूंदो ॼण असां मुर्दो पंहिंजे कुल्हे ते खणी करे, असां मुर्दे खे केतिरो वक़्तु घर में रखी सघंदासीं। जॾहिं बि घर में कुझु थींदो आहे, असांजो केॾो बि प्यारु हुजे, केतिरी बि मुहबत हुजे, कुझु बि हुजे, पर साह निकिरण खां पोइ हुनखे केतिरो वक़्तु रखी सघंदासीं। साॻिए नमूने असांखे पुराणी साड़, जलन, क्रोध, इहे असांजा मुर्दा हूंदा आहिनि, केतिरो वक़्तु पंहिंजे अंदरि में रखी सघंदासीं। जेकॾहिं रखंदासीं त परेशानी थींदासीं। इन करे मुर्दो जेको आहे उहो या त जलाइण जे कमु ईंदो आहे, या त पूरण जे कमु ईंदो आहे, बाक़ी हुनजो ॿियो को कमु हूंदो ई न आहे। तंहिंजे करे असां उन नेगेटिविटी खे, मुर्दे खे, मुर्दनि वीचारनि खे असां जलाए जान छॾायूं ऐं वरी पंहिंजी ज़िंदगी नई सही शुरू करूं। ऐं जेको ईंदड़ वक़्तु आहे, असां उन जे लाइ परेशान थियूं, परेशान थी करे असां वेही रहंदासीं त पोइ जेको कुझु हाणे कंदासीं उहो ई त अॻिते नसीबु थींदो। इन करे आमतौर सां ॾिसंदा आहियूं, असां सभु जेके ई आहियूं, सभु पंहिंजे परलोक लाइ ॾाढो परेशान हूंदा। केॾी सोच हूंदी आहे, अॻिते सुर्ग हुजे, वैकुंठ हुजे, मालिक जी रहमत हुजे, उनजे लाइ दान, पुण्य, सत्कर्म, चङायूं, नाम, ध्यानु, सभु उनजे लाइ सोचींदा आहियूं। असां सभु चाहींदा आहियूं असांजो परलोक ॾाढो सुधरे, पर समझ जी ॻाल्हि इहा हूंदी आहे, परलोक असांजो हूंदो ओड़ो ई जहिड़ो हे लोक हूंदो।
जेकॾहिं हिन लोक में कुझु कयोसीं त परलोक में मिलंदो, हिन लोक में न कंदासीं त परलोक में छा मिलंदो? जेको हिते मिलंदो उते ई खणी वेंदासीं। तंहिंजे करे परलोक जे लाइ असांखे हे लोक सुधारणो पवंदो आहे। जेकॾहिं हीउ लोक सुधरियो त परलोक पंहिंजो पाण सुधारंदो, ऐं जेकॾहिं हिन लोक खे न सुधारियोसीं त परलोक कीअं सुधरंदो? तंहिंजे करे असांखे बणाइणो, जेको हाणे बणाईंदासीं, जेको हाणे कंदासीं, उहो ई त परलोक यानी मुस्तक़बिल में मिलंदो, उहो ई त भविष्य में मिलंदो। तंहिंजे करे हाणे साईं असां पंहिंजी तयारी शुरू करूं, पंहिंजो पाण खे हलाइणु शुरू करूं, पंहिंजो पाण खे वधाइणु शुरू करूं, ऐं जेतिरो हाणे पंहिंजो पाण खे बहितर सोच, सकारात्मक वीचार, हकारी ख़्यालनि खे रखंदासीं, ओतिरो असां बहितर थी करे हलंदासीं। जीअं असां परलोक खे हिन लोक में जो खणी करे सुधारींदा आहियूं। तो सिंध में फ़क़ीर थिया, बतायो फ़क़ीर पोइ थोरो सिधो ॻाल्हाईंदो, पगड़ी पुछो हिकिड़े चए फ़क़ीर चवंदा आहिनि दोज़ख जी आग जेका नर्क जी बाहि थींदी आहे, उहा ॾाढी तिखी थींदी आहे, गरम थींदी आहे। सो तूं त फ़क़ीर आहे, तोखे पतो हूंदो, कोई घुमी आयो आहीं, अहिड़ी थियो थी नर्क सुर्ग ते कीअं आहे, छा आहे, उतो जी बाहि कीअं आहे? त फ़क़ीर चए उतो जी कहिड़ी बाहि? हर कोई तो पंहिंजा टांडा खाई वेंदो आहे, जहिड़ा खाई वेंदो आहे, उनमें वञी करे सड़ंदो आहे, उते छा हूंदो आहे? तो पंहिंजी खाई वेंदो आहे, जंहिंखे बि आहे बाहि थी तो खयूं वेंदो, उते बाहि काॾो आई? जेको ई आहे थधाई बि तो खाई वेंदो आहे, बाहि बि उते खाई वेंदो आहे, वञी करे उते ओड़ो रहंदो आहे, पोइ बाहि में रहे थोरी थधि में रहे, जहिड़ो रहे। सो हक़ीक़त में जहिड़ो इते वेंदासीं, पंहिंजो फालतुनि सां गॾु ओड़ो ई खणी करे वेंदा। तंहिंजे करे असां हिन लोक खे सुधारियूं। हिन लोक खे मक़सदु आहे हाणे जो हाणे पंहिंजो पाण खे सुधारियूं, जहिड़ा असां हाणे जो हाणे मक़सदु आहे जहिड़ा हाणे हली रहिया आहियूं। हिन वक़्तु असां पंहिंजी सोच, पंहिंजे वीचारनि खे बहितर कयूं, न त असां पोइ ज़िंदगी ते रोयूं, ऐं जेकॾहिं अॻी ज़िंदगी बणाइणु चाहियूं था त असांजो अॻिते मुस्तक़बिल बहितर थिए, त पंहिंजो पाण खे ओतिरो बहितर बणाए करे रखूं। आम तौरु असांजी ज़िंदगी जेका बि आहे उहा या त पोयनि जे कर्मनि ते, पोयनि जे अमलनि ते, पोयनि जी हालति ते रोईंदे या खिलंदे गुज़रंदी आहे, या अचण वारे वक़्त लाइ परेशानी में गुज़रंदी आहे। पोइ असांजी हालति ठीक ईअं थींदी आहे। हिकिड़ो शख़्स किसान हारियो खेती करणु वेंदो, ॿ चारि महीननि जो फसल पोखींदो, उते कंदो, पचो पको थींदो त उते खेत ते वञी करे रहंदो 2-3 महीना, उनखे झिरकियुनि खां पखियुनि खां बचाईंदो, उनखे हकलींदो, वरी खेत जॾहिं पूरो थींदो फसल खणी करे ईंदो, अन खणी करे जो गुज़ारो थींदो, 2-4 महीना ॿाहिरि रहंदो। हिकिड़े ॾींहुं पासे में नदी हुअसि, उनजे किनारे ते वेंदो, वञी करे सनानु करे सवेर मोटी ईंदो। हिकिड़े ॾींहुं वियो नदी जे किनारे ते, ॻोथरी मिली, खणी आयो, ॾिठे ॼणे भई पथर सफ़ेद सफ़ेद उहे कां हकलींदो वेठो, चवंदसि त ॿिया पथर ॻोल्हा, इहे पिया आहिनि। पथर खणी करे कांव छॾे वेठो, तव्हांजो पथर कुदरत हिकिड़ो पथर उते पियो सॻो। हिनजी ज़ाल वरी ॿारनि खे वठी करे आई, हाणे 2-3 महीना थिया अथसि, खेत ते थोरो मिली अचांसि। पोइ आई जी हुन सां मिली, तो छोकिरो पथर खेदे खेदो पथर पाण सां गॾु खई वियो हिकिड़ो। जीअं वियो हिन त पथर छॾाए छॾिया, जेको ई हुयो वरी उनखे मोकिलाए करे रोटी ॾेई करे विया हलिया। कुदरत इहे जीअं घरनि जो खेत पूरो थियो, फसल खणी करे आयो, अन्न खणी आयो त पंहिंजे घर में ॾिठे थी त घर जेको हिन वारो सॼो नओं बणियो पियो। हिनजे घर में रोटी खाधी पूरी, त हिन जो सॼो घर जेको हुयो सॼो थियो पियो, अन्न धन खे जाम लॻो पियो, हिन जो घर सॼो बणियो पियो। हिन जीअं ॾिठो बेटा मां घर सफ़ा झुपड़ी छॾे वियुमि, हुयो ई कुझु कोन, सुञ लॻी पई। सो मुंहिंजा ॿार घर काॾे विया, आयो घर खे ॾिठे, चए तुंहिंजो घर आहे?
तो ज़ाल को पुछे बोले सभु कुझु छा थियो हुयो ई कुझु कोन, मां सॼो सुञो घर छॾे वियुमि, हुयो ई कुझु न खाधो ई कोन हो। सो एतिरा त सभु ख़ुशि लॻा पिया, इहो थियो छा? मुंहिंजो न ॿियो त कुझु कोन थियो, पर उहो त जीअं छोकिरो हुयो पथर उहो खणी आयो जेको त खेदो वेठो, कुदरती उहो पथर खेदो वेठो त उतो छोकिरो टुटो हिकिड़ो कोई हुयो ज्वेरी सोनारो, उनजे ॾिठो चए भाई छा थी सॼो पथर आहे कम जो कोन्हे। मुंहिंजो मां चेक करां ॾिसां, खणी वियो त आयो मोटी आयो, चए मां इहो पथर कोन्हे हीरो आहे, तव्हांखे किथां आहे ठाहियो आहे, तंहिंजे करे हिनजो जेको मुल्ह आहे न उहो लख खां बि मथे आहे, इन करे तव्हां विकिणो त तव्हांजी मर्ज़ी। जहिड़ो ॿुधाइण असांजो हीरो असांखे सम्झ में पथर आहे, असांखे कहिड़ी ख़बर छा आहे। पोइ असां चयोसीं छा करूं, चए न पोइ मां तव्हांखे ठहिराए ॾींदो आहे। चए पोइ उन असांखे सॼो घर बि ठहिराए ॾिनो, ऐं असांखे चयईं त 30-35 सॼो ख़र्चो अची विया, तव्हांजो सॼो घर बि नओं थी विया। ऐं हे खाधो पीतो साम्हूं वारे खे चयो त बसि जेतिरो हिननि खे वणे हिननि खे ॾिनो कर। सो मूंखे चए तव्हां पैसा विकिणे जा वेंदा वे तव्हांजी मर्ज़ी, चओ तव्हांखे ॾेई छॾां, अञा तव्हांजा 70,000 बचंदा नी। पोइ चओ थी तव्हांजो मां किथे भइवारी में लॻाए छॾां, तव्हांखे एतिरो मिलंदो जो तव्हांजो घर सॼो ख़ुशि रहंदो, तव्हां सदाई आसूदा रहंदा। भई चइबो ॾाढो सुठो हुयो वीचारो, इन करे 70,000 में हुन सां असांजी भइवारी बि थी वई आहे, सभु कुझु ॾींदो आहे, ईंदो ई सभु कुझु पियो आहे, घर बि नओं थी आहे, सॼी ज़िंदगी ख़ुशि थी वई आहे। जीअं उन किसान ॿुधो हिनखे दौरा पवणु शुरू थिया, ऐं चई बेहोश घड़ी घड़ी था ॾाढो भॼनि कुझु थिए ॾंद वटि पइजी वञनि, वरी उथे वरी आया करे वरी सुम्ही पियो वरी बेहोश। आगे घुरायोसि उथायो, डॉक्टर खे घुरायो भई आहे छा, हिनखां पुछियोमि छा। उन किसान चयो चए मुहलो थी वियो, मुंहिंजो सभु कुझु ख़तमु थी वियो, कुझु बचो ई न, रड़ियूं पियो करे। मुंहिंजो छा सालजियुसि वियो छा, चए वियो मूंखे सॼी गोथरी यादि ठाही, सॼी गोथरी हुई पूरी, सॼी गोथरी ॿ उछलाए करे सॼी दरिया में उछलाए छॾी आहे, बाक़ी 1 किलो बचो। मुंहिंजो अड़े जेके वियो सो वियो, जेको आहे त उनजी त ख़ुशी वठी उनखे त थिया, जेके वञण जे पोइ छा करे आहे। हक़ीक़त में असांजी बि ज़िंदगी जेका वई सा वई, जेको कयोसीं कयोसीं, जेको हलियासीं हलियासीं, पुण्य कयासीं पाप कयासीं, चङाई कईसीं मंदाई कईसीं, कुझु बि कयोसीं, जेको वियो सो वियो, जेका आहे उनखे त बणायूं, जेका आहे जेकॾहिं उन खे ई साड़े छॾूं, उन खां ई सुख न वठंदासीं त छा कंदासीं। तंहिंजे करे पोइ वक़्त ते पोयनि पापनि ते पोयनि पुञनि ते कंहिं ते बि रोयणु खिलणु कुझु बि करणु पंहिंजी जॻह ते, लेकिन जेको आहे असां उन खे कीअं संभालियूं, असां उनखे ॾिसूं। जेके स्वास असांजा विया, जेका ज़िंदगी असांजी वई, जेको कुझु थियो उहो थियो, लेकिन जेके स्वास आहिनि, जेका ज़िंदगी आहे उन खे त कुझु बहितर कयूं। जेकॾहिं बाक़ी बचियल ज़िंदगी खे असां बहितर कयोसीं त पोइ ज़िंदगी असांजी बणिजी पवंदी आहे। बाक़ी जेका ज़िंदगी आहे जेकॾहिं उहा असां मालिक खे ॾिनीसीं त पोइ ईअं बणिबी आहे जीअं समय साल थिया, हिकिड़ो पोड़ो शख़्स मारे आयो, चईसीं मां भगत साहिब सां गॾु बि ईंदा हुआसीं, रहियासीं, साईं चंदीराम जे वक़्तु ईंदा हुआसीं, संतनि सां बि हुई, साईं सां बि असांजी ॾाढी जेको शेवा कंदा हुआसीं, ईंदा हुआसीं, पर पंहिंजी मस्ती में रहियासीं, ज़मींदार बि थियासीं, कारोबारी बि थियासीं, हलियासीं, पर हाणे पतो न आहे बाक़ी उमिरि केतिरी आहे, वॾी पोड़ी उमिरि आहे। जंहिं महिल मूंखे वठी आया 2 ॼणा हुनखे वठी करे हलाइनि पिया, जंहिं महिल पोड़ो उहो आयो मां ॾे, चवणु ज़िंदगी न आहे, बाक़ी हाणे पतो बि न आहे, ख़बर बि कोन्हे जेको रहियासीं। तंहिंजे करे हाणे चयोसीं ज़िंदगीअ लाइ छा आहे, चयोसीं नाम जी बख़्शिश कयो, नाम वठणु आहियूं, सो नाम जो त पंहिंजी ज़िंदगी, बाक़ी जेकी ज़िंदगी आहे अॻु में जेको थियो हाणे बाक़ी उन मालिक खे। सॼो मूंखे 1.5 साल ते मथो टेकायो, त 2 ॼणा वठी करे मूंखे मथो टेकाइनि पिया, मथो टेकाए नेम करे नाम वठी वियो, जीअं वियो सुभाणे खे वरी वापसि आयो, गॾु आयो। मूं चयोसीं मां जीअं राति नेम ते वेठो मालिक अरदाम कयो, पतो न आहे मालिक अॻु में लाइ छा कयो आहे, कीअं कयो आहे, हाणे हालत बि अहिड़ी आहे
जेको ॿ ॼणा वठी करे हलाइनि था। पर जेके श्वास बाक़ी बचा ने उहे हाणे मां तव्हांखे अर्पण करे सघंदो आहियां, उहे तव्हांजा हाणे जेको बि ॾियो। पहिरीं ज़िंदगी जो मूंखे ई पतो कोन्हे छा छा कयो आहे। चयो मां जीअं अरदास करे मां नेम शुरू कयो, उन नेम में ई साईं जन ऐं भगत साहब ॿई साक्षात मुंहिंजे साम्हूं अची करे बीठा। ॿिन्ही मूंखे आशीर्वाद ॾई चयो तुंहिंजो जीवन ई सफल आहे, तुंहिंजो सभु कुझु बहितर आहे। ऐं बाक़ी जेको वक़्तु रहियो मालिक जी रहमत में आख़िरी में घर वारनि खे सभिनी खे रोटी वग़ैरह खाराए सभु गोसाईं जी तस्वीर जे अॻियां जीअं नेम करे वेंदो रहियो, जवान हलंदो रहियो। तंहिंजे करे जेके श्वास बाक़ी आहिनि, जेको जीवन बाक़ी आहे, जेका हालत बाक़ी आहे, जेके अमल कर्म बाक़ी आहिनि, असां उन्ही खे ऑक्सीजन वांगुरु खणी करे बहितर खणी करे हलूं। जेको वियो उन्ही ते रोइण, उन ते करण, उन्ही ते साड़ जलन कुझु बि, उहो ॼण असां मुर्दो कुल्हे ते खणी करे हलंदासीं। मुर्दे खे असां कुल्हे ते कॾहिं खणी करे हली कोन सघंदा, पर खिलखिलाईंदड़ ॿार, प्यारो असांजो ॿार हुजे, उनखे असां कुल्हे ते खणी करे ख़ुशी महसूसु कंदा, उनखे खेॾाईंदे, उनखे नचाईंदे ॾाढी ख़ुशी महसूसु कंदा। उनजी मुस्कुराहट सां गॾु असांजो पूरो जीवन मुस्कुराए हलंदो आहे। ॿार सां प्यार इन करे हूंदो आहे छाकाणि त ॿार सदाई गुल वांगुरु कली जे खिलंदी आहे, गुल बणिबो आहे। ईअं उनजी मुस्कुराहट, उनजे खिलक में, उनजे प्यार में सॼी प्रकृति खिलंदी आहे। ऐं मुर्दे खे खणी करे इन करे न हलंदा आहियूं, मुर्दे खे इन करे जलाईंदा आहियूं छाकाणि त उनजो सभु कुझु पूरो थी चुको हूंदो आहे। तंहिंजे करे जेको सभु कुझु पूरो थी चुको आहे, उन ते असां पंहिंजो पाण खे न विञायूं। पर जेको अचण वारो वक़्तु, जेको असांजो ॿार खिलखिलाए मुस्कुराए करे हले थो, बहके थो, उन बहकंदड़ जीवन खे असां खणी करे हलूं। ऐं बहकंदड़ जीवन असांखे यादि रखणु खपे, हमेशह उहो पॉज़िटिविटी में थींदो आहे, सकारात्मकता में थींदो आहे। असां वेठा रहूं, असां कुझु चङाई कयूं बि न, सिर्फ़ु असांखे कोई चङो ख़्यालु अचे, सिर्फ़ु चङो ख़्यालु करणु परे रहियो, कंहिंसां भलाई जो, कंहिंसां चङाई जो, चङे पासे वञण जो, कंहिंसां बहितर वहिंवार जो, कंहिंसां चङी सोच मां कंहिंसां चङाई कयां, कंहिंसां बहितर वहिंवार कयां। असां ॾिसंदासीं जीअं छड़ो असांजो चङो ख़्यालु ईंदो वेंदो, मालिक तरफ़ वधंदो वेंदो, चङाई जा वीचार ईंदा, मालिक जो नेम ध्यान जा वीचार ईंदा, त जीअं ईंदो असांजी लूं लूं जो तिरंगूं उथंदियूं वेंदियूं, अंदरि बहकंदो वेंदो, असांजो चहिरो खिलंदो वेंदो। असांखे एतिरो आनंद, एतिरी ख़ुशी थी ॼण असां हवा में घुमंदा पियूं, असां हिकिड़ो पंहिंजो पाण खे हवाउनि में घुमंदो महसूसु कंदासीं। पर कोई ग़लति ख़्यालु, ग़लति वीचार, ग़लति सोच, कंहिंजे लाइ जलन, साड़, क्रोध, कोई विकार, कोई वासना, कुझु बि थिए, असां ॾिसंदासीं जीअं ई ख़्यालु उथंदो अंदरि में, हिकदमि पोसरदासीं वेंदा, दिमाग़ु वरबो वेंदो, अंदरि में हिकिड़ो कुफ़त महसूसु थींदी वेंदी, अंदरि में माना हिकिड़े क़िस्म जो ॼण हिकिड़ो यानी जीअं कोई बंदि करे असां हिकिड़ा बंदि थियणु शुरू थी वेंदासीं, दिमाग़ु बंदि थींदो वेंदो। जॾहिं हिकिड़ो चङो सोच ई सिर्फ़ु करणु परे रहियो, चङी सोच ई असांखे हवाउनि में उॾारींदी आहे, ग़लति वीचार ई असांखे ज़मीन दोस करे छॾींदो आहे, असांखे धरती में पूरे छॾींदो आहे, पंहिंजो पाण खे ख़तमु करे छॾींदो आहे, चहिरो जी रौनक ख़तमु करे छॾींदो आहे। त पोइ असां उन चङाई ऐं बहितरी खे पंहिंजे जीवन में अपनायूं, ॼण बहकंदड़ ॿार खे पंहिंजे कुल्हनि ते विहायूं, पर मुर्दनि खे कुल्हे ते खणणु असांखे चङो कोन्हे लॻंदो। तंहिंजे करे असां जॾहिं उन सचे साईं जी दामन में ईंदा आहियूं त उनजो मक़सदु आहे पंहिंजा ग़लति ख़्याल, ग़लति वीचार शीश झुकाइण सां गॾु यानी पंहिंजी नेगेटिविटी सॼी ॿाहिरि कढणु ईंदा। जीअं असां साहु ॿाहिरि कढंदा आहियूं त कार्बन डाइऑक्साइड ॿाहिरि निकिरंदी आहे, साॻिए नमूने जॾहिं असां शीश झुकाईंदा आहियूं
प्रणाम कंदा आहियूं त माना साह कढण वांगुरु कार्बन डाइऑक्साइड वांगुरु पंहिंजी नेगेटिविटीअ सां अर्पण कंदा आहियूं, उनखे ॾींदा आहियूं। ऐं जॾहिं सीस खणंदा आहियूं त ऑक्सीजन वांगुरु खणंदा आहियूं, जिते पंहिंजो पाण खे सकारात्मकता सां, मालिक जी रहमत सां, ख़ुशियुनि सां जीवन बहकी करे असां सीस खणंदा आहियूं। त पोइ उहा जॾहिं बहितरीन जी ऊर्जा, रहमत ऐं आसीस खणी करे वधंदा आहियूं त पोइ जे कोई क़दम खणंदो आहे पोइ असांखे आसमान में उॾाईंदो आहे, सदाईं ख़ुशियुनि सां भरिबो आहे, जीवन रहमत सां भरिबो आहे। तंहिंजे करे अॼु जे प्यार भरी घड़ियुनि में पाण सभु गॾु थिया, उहो मौक़ो असांखे यादि ॾियारींदो आहे त जॾहिं उन सचे साईं जी दामन में आयासीं, पहिरियों जेको थियो सो थियो, पुञ कयासीं, पाप कयासीं, चङायूं कयूंसीं, मंदायूं कयूंसीं, कंहिंसां चङा हलियासीं, कंहिंसां ग़लति हलियासीं, कोई असां सां चङो हलियो, कोई मंदो हलियो, कुझु बि थियो, लेकिन उन्हनि सभिनी खे छॾे करे जेको पियो थियो सो थियो, लेकिन अॻिते पंहिंजो पाण खे बहितर कीअं कयूं असांखे उनखे ॾिसो। ऐं अॻिते जो मक़सदु आहे हाणे पंहिंजे जीवन खे बहितर कीअं कयूं। ऐं बहितर जीवन जो मक़सदु आहे असां पंहिंजे जीवन खे मुस्कुराए करे अॻिते वधूं। मुस्कुराहट जो मक़सदु इहो हूंदो आहे जंहिंखे असां प्यार सां मुस्कुरायूं त ठीकु आहे, जेकॾहिं कूड़ी खिल वारो बि मुस्कुरायूं, उन जेको असां नफ़रत ख़तमु न करे सघूं, पोइ बि उन सां पंहिंजा ॾंद टेड़ियूं, उनजो मक़सदु बि इहो आहे भई ठीकु आहे, जेको थियो सो थियो, न बि भुलाए सघियो आहे, पोइ बि मुस्कुराइण जो मक़सदु आहे मुंहिंजे तरफ़ो चङाई थींदी, मंदाई काई न थींदी। छड़ो उहे चङी सोच रखी करे उनखे माफ़ु करे अॻिते वधियासीं त पोइ जीवन बहकी वठंदो आहिस्ते आहिस्ते। त उन ऐं उन सचे साईं जी ज़िंदगी खे ॾिसंदासीं, भगत साहिब जे जीवन खे ॾिसंदासीं त पोइ उन्हनि पंहिंजे जीवन में जेकॾहिं उन सां कुझु चङो हलियो त चङा हलिया ई सही, पर जेको मंदो हलियो उन सां बि एतिरो ई चङा हलिया जे उनजी मंदाई मात खाई वई। साईं जन ॾिसंदासीं की उनजे ॿारनि खे तकलीफ़ ॾिनी, कंहिं कुझु कयो, उन्हनि खे बि ओतिरो प्यारु। भगत साहिब खे ॾिसंदासीं पैसनि जूं मुठियूं वठी करे बि माण्हुनि मुंहं में मारियूं, लेकिन पोइ बि ओतिरो उनजे लाइ मोहबत, ओतिरो प्यारु, अञा उनखे ख़ुशी ॾियां। जॾहिं सभिनी सचे साईं जी दामन में ईंदा उन्हनि इहे कयो, जेकॾहिं असां कंहिंसां ग़लति हलियासीं या कोई ग़लति हलियो, असां पोइ बि ख़ामोशी करे सघूं था, हिकिड़ी मुस्कान त पैदा करे सघूं था। ऐं जंहिं ॾींहुं असां जीवन खे मुस्कुराए करे अॻिते वधियासीं, उन ॾींहुं सभु राहूं पंहिंजो पाण खुलंदियूं हलंदियूं। छाकाणि जंहिं ॾींहुं असांजी सोच थींदी मालिक जी रहमत गॾु आहे, कोई कुझु न थींदो, असां बहितरी तरफ़ अॻिते ई वधंदासीं। ऐं जंहिं ॾींहुं मालिक जी रहमत खे असां खणी करे अॻिते वधियासीं त पोइ उन रस्ते खे कोई रोके ई न सघंदो आहे। ऐं उहे सभु रस्ता संसार में सुख ॾींदा, अॻिते स्वर्ग जा द्वार खोले छॾींदा आहिनि, यानी जीरे जन्नत में अची वेंदा आहियूं मालिक जी रहमत सां भरिजी। ऐं उहो सभु थींदो तॾहिं आहे जंहिं सां पंहिंजो पाण खे मालिक जे हवाले करणु। हर रोज़ कुझु वक़्तु वेही उनजो नाम ध्यानु सिमरन जाप करणु। नाम ध्यान जो मक़सदु आहे पंहिंजो पाण खे मालिक जे हवाले करणु। जंहिं घड़ी वेही करे पंहिंजी सोच छॾे करे ध्यानु लॻाए करे पंहिंजे मस्तक ते मालिक खे विहारींदा, दिलि में मालिक खे विहारींदा, त ध्यान जो मक़सदु हूंदो आहे त मुंहिंजी सोच ऐं वीचारनि ते मालिक अची करे वेहे। जॾहिं उनजी रहमत वहंदी आहे त पोइ सभु कुझु पंहिंजो पाण सिद्ध थींदो वेंदो आहे, सभु रस्ता राहूं पंहिंजो पाण खुलंदियूं वेंदियूं, ऐं पोइ ॾुख पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदो आहे। इन करे उहो सचे साईं चयो भई इंसानु पैसो गॾु कंदो आहे जॾहिं ॾुखे वक़्त में कमु अचे, पर जॾहिं मालिक तरफ़ वधंदो आहे त पोइ ॾुखियो वक़्तु ई न ईंदो आहे, त पोइ बाक़ी छा थींदो आहे, सदाईं सुख ई सुख हूंदा आहिनि, शांती शांती। तंहिंजे करे उन मालिक खे, उन प्रभु खे, उन सचे साईं खे
असां पंहिंजे मस्तक ऐं हृदय में विहारे करे अॻिते वधूं त पोइ सभु राहूं पंहिंजो पाण रोशन थींदियूं हलंदियूं ऐं जीवन सदाई सुख समृद्धि शांति सां भरिजी स्वर्ग जा द्वार खोले छॾींदा। स्वाजी प्यार भरी घड़ियुनि में उन सच सतगुरु दर उन ईश्वर दर इहा ई इल्तिजा अरदास वेंदी त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो जीवन जेको आहे उहो मालिक जी रहमत तरफ़ वधे, उहो उनजी आसीस में वधे, उहो उन चरणनि में वधे ऐं असां पंहिंजे जीवन खे वधाए करे पंहिंजी भेंट उन मालिक जे चरणनि में रखी सघूं। स्वाजी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां आशीर्वाद शुभकामनाऊं वाधायूं। सचो सतराम, सचो सतराम।